पनवाकल में पीएसटी ऐं जेएसटी जी एनटीएस टेस्ट पास उम्मीदवारनि तरफ़ां गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें एनटीएस टेस्ट पास तहरीक जे मरकज़ी अॻवाननि समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि खां समें उम्मीदवारनि शिरकत कई। रिपोर्ट कर रहा है अयाज शेख। पनवाकल में पीएसटी ऐं जेईएसटी जे एनटीएस 2013 टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि पारां मक़ामी होटल ते अहम गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें एनटीएस टेस्ट पास तहरीक जे मरकज़ी अॻवाननि हबीब सिंधी, अली गौर इंडड़, वाजिद कोलाची, ज़ाहिद मोहम्मदी, अब्दुल हमीद मंगी, गुल महर, मीर हसन मंगी समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि खां सवें उम्मीदवारनि शिरकत कई। उन वक़्तु गॾिजाणी में मौजूदु अॻवाननि तोड़े उम्मीदवारनि जो चवणु हो त तइलीम खाते जो सूबाई वज़ीर IBA टेस्ट ॾींदड़ उम्मीदवारनि जी पॉलिसी में बार बार तब्दीली करे रहियो आहे, जॾहिं त 9 सालनि खां एनटीएस टेस्ट पास कंदड़ उम्मीदवार वेटिंग लिस्ट में वेठल आहिनि, तन लाइ का बि बहितर पॉलिसी नाहे ठाही वई। सॼी सिंध जे एनटीएस टेस्ट पास वारनि जो हिकु ई मुतालबो आहे त 60+ खां 97+ ताईं असांखे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। 2013 खां वठी असां एनटीएस टेस्ट पास कयूं वेठा आहियूं। हिन वक़्तु असांजो जेको आहे हक़ु आहे उहो असांखे पंहिंजो जेको आहे सो हक़ु ॾिनो वञे। हिन वक़्तु असीं सिंधी पंहिंजे हक़ जी हासिलात जे लाइ रोडनि ते आहियूं ऐं असांजो CM हाउस आॾो बि एहतिजाजी धरणो जेको आहे उहो रिथियल आहे। असांखे 9 साल गुज़री विया आहिनि, असांजो को बि कहीं बि असांजे मिनिस्टर कहीं बि असां खां न पुछियो आहे त तव्हां छो बुकिंग काटे रहिया आहियो। हिननि असांखे सरदार शाह साहब खे असां पुरज़ोर अपील कयूं था त असांजी बि पॉलिसी जीअं IBA वारनि जी पॉलिसी चेंज कई अथई, असांजी बि पॉलिसी चेंज करे ऐं कोर्टुनि जे जेको कोर्टुनि जो फ़ैसिलो आयो आहे उन ते अमल कयो वञे। असांजो मर्कज़ जेको आहे ऐलान कयो आहे 22 तारीख़ ओवरऑल जेका आहे प्रेस क्लब वटि जेके आहिनि पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराईंदासीं और उन खां बाद में जेको 24 तारीख़ असांजो रखियल आहे सिंध सेक्रेटरीट में सेक्रेटरी सां असांजी कमेटी जेको आहे मीटिंग रखियल आहे। उन में जेको आहे वाज़े फ़ैसिला कया वेंदा। फर्दर जेको आहे असांजी लाइ अमली इहा ई हूंदी त सिर्फ़ु असांजो हिकु ई डिमांड हूंदी त 60+ खां जेके 97% ताईं जेके असांजा एनटीएस पास उम्मीदवार आहिनि उन्हनि खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। सिंध जे कुंड कुर्श में वेठल एनटीएस पास 2013 जा भाइर ऐं भेनर पंहिंजे घरनि मां निकिरी करे पंहिंजो पुरअमन एहतिजाज रिकॉर्ड कराइनि ऐं असीं 22 तारीख़ ते वरी असीं एहतिजाज जी कॉल ॾिनी आहे। IB वारनि खे तव्हां मुख़्तलिफ़ टाइमनि ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि जे लाइ तव्हां पॉलिसी चेंज करे रहिया आहियो, पर असां एनटीएस पास 2013 जा पास कैंडिडेट मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतिजाज करे रहिया आहियूं ऐं कोर्टुनि जा दर खड़काए रहिया आहियूं। गॾिजाणी में फ़ैसिलो कयो वियो त 24 मई ते सेक्रेटरी तालीम सां रिथियल मीटिंग में मुतालबा मंज़ूर न थियण जी सूरत में 30 मई ते समूरी सिंध मां हज़ारें उम्मीदवार शिरकत करे CM हाउस सिंध आॾो धरणो हणी मुतालबनि जी मञता ताईं बुख हड़ताल जारी रखंदा। कैमरामैन टीम सां गॾु अयाज शेख, आवाज़ TV न्यूज़, पनवाकल।